पाकिस्तान आहे ॿियो मुल्क आहे जाॾो काॾो महांगाई जा आवाज़ अचनि था को चए थो पेट्रोल महांगो आहे को चए थो कुकड़ियुनि जूं जॻह खाईंदासीं को वरी चए थो मानी खाईंदासीं दाल खाईंदासीं पाकिस्तान ज़िंदाबाद चवंदासीं वज़ीर आज़म ज़िंदाबाद चवंदासीं बस हाणे हाणे एयरपोर्ट जाने गवर्नमेंट जाने तो पेट्रोल जाने बस हाणे मां सुम्हां थो बस हाँ क्यों 500 रुपया किलो 600 रुपया किलो हे तो ॾाढो ज़ुल्म आहे 80 रुपया किलो ऐं पेट्रोल जेको आहे 30 रुपया लीटर चढ़ी वियो हे त ज़ुल्म आहे असां खाऊं त छा कयूं असां कुकड़ियुनि जी मुंडियूं छा खाऊं ॿियो छा खाऊं तबाह थी वियासीं अलाह कंदो हे वज़ीर आज़म न लहंदो ॿियो वज़ीर आज़म जहिड़ो ईंदो न वरी उहो बि महांगाई बि कंदो इहो वज़ीर आज़म हुजे तबाह इहो कंदो असांखे तेल महंगो थी वियो अटो महंगो थी वियो घी महंगो थी वियो दाल महंगी थी वई पर ज़ाल महंगी थी वई मुझे छा तव्हांखे मानी खाइणी आहे मां नहीं खाईंदुमि भली तव्हां अधे खे साड़ियो भाउ खे साड़ियो मिट खे साड़ियो माइट खे साड़ियो मां नहीं खाईंदुमि पाकिस्तान आहे ॿियो मुल्क आहे जाॾो काॾो महांगाई जा आवाज़ अचनि था को चए थो पेट्रोल महांगो आहे को चए थो कुकड़ियुनि जूं जॻह खाईंदासीं को वरी चए थो मानी खाईंदासीं दाल खाईंदासीं पाकिस्तान ज़िंदाबाद चवंदासीं वज़ीर आज़म ज़िंदाबाद चवंदासीं महांगाई ज़िंदाबाद चवंदासीं अवाम तबाह चवंदासीं अवाम जो कहिड़ो कमु वज़ीर आज़म खे कुर्सी खपे वज़ीर आज़म खे पैसो खपे अवाम भले रुले अवाम भले तबाह थी वञे अवाम जो भले मूंखे ज़ाल खपे ज़ालनि जा जेके रिश्ता आहिनि उहे बि हाणे 25 लखे थी विया महांगाई असांखे तबाह करे छॾियो बिरयानी त खाराए बसि जो पापा बाबा खाराए चांहि पीआरे मां बोड़ो आहियां नथो ॿुधां आइली महांगाई माण्हुनि खे अंधो करे छॾियो महांगाई माण्हुनि खे बोड़ो करे छॾियो ओ माता त जाने काने दाला मांगो मुर्गी महंगी मदीना माला खाइण वारो वॾो को खाओ महांगाई असांखे मारे छॾियो एॾी महांगी एॾो पटाटो 50 रुपए किलो अटो 100 रुपए किलो दाल 300 रुपए किलो मुर्गी महंगी मदीना माला मच्छी खाइण लाइ दिल बेकरारा दाला जाने काने दाला जाने काने दाला